फवाद चौधरी की आधी रात को सड़कों पर थमाया जाता है, एक अदालत से दूसरी अदालत। और हालत तो यह है कि हाई कोर्ट एक दफा नहीं 3 दफा लाहौर हाई कोर्ट कहती है कि उनको पेश किया जाए, और लाहौर हाई कोर्ट के जो फैसला है, जो हुक्म है, उसको भी हवा में उड़ा दिया जाता है। उनको घसीट कर अदालत में पेश किया गया जैसे कि कोई बहुत बड़ा दहशतगर्द हो। निजाम की बदसूरती देखें कि उसी दिन खबर लगती है कि राव अनवार जैसे कैरेक्टर भी बनाते अदालतों से बाहर आते हैं, और फवाद चौधरी जैसे सियासी कारकुन उनके ऊपर चादरें डालकर हथकड़ियों में जकड़कर वो अदालतों के अंदर जाते हमें नजर आते हैं। यह है निजाम की बदसूरती। जनाब चेयरमैन, ये जो चादर थी ना, ये वो चादर है जिससे उन्होंने निजाम को ढांपा हुआ है। हमने ये देखा, तारीख का सबक है कि आप अगर जोर जबरदस्ती से अकलियत को मुसलत करेंगे अक्सरियत पर, तो उसके नतीजे अच्छे नहीं निकलेंगे। फवाद चौधरी की गिरफ्तारी खिलाफ सेनेट इजलास में पीटीआई मेंबरन जो एहतजाज। पीपुल्स पार्टी के इब्राहिम तुंगी और पीटीआई जे एसएफ लाइ अबड़ो में दंद चक। शहजाद वसीम चयो त फवाद चौधरी के अड़ी रीत गिरफ्तार किया वियो जीअं दहशतगर्द हुजे। हिकड़े ॾींहुं राव अनवार के आज़ाद किया वियो, ॿिए ॾींहुं फवाद चौधरी के गिरफ्तार किया वियो। इलेक्शन कमीशन जो कम सियासतदाननि ते केस दाख़िल कराइण न पर साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडू कराइण आहे। डॉलर रुपए के तेजी से लताड़न लगो। ओपन मार्केट में डॉलर एक धक में 7 रुपया 11 पैसा महांगो थी 237 रुपयन जो थी वियो। ओपन मार्केट में भी डॉलर 2 रुपया महांगो थियण बाद 245 रुपयन में विक्रो थियण लगो। मुआशी माहिरन मूजिब गुज़िरियल ॾींहुं डॉलर 230 रुपया 99 पैसनि ते बंद थियो हो। एफबीआर चेयरमैन आसिम अहमद चयो आहे त मुल्क जी मुआशी सूरतहाल इंतहाई नाज़ुक मोड़ ते बीठल आहे। आमदनी में शॉर्टफॉल के मुंह ॾेई रहिया आहियूं, टैक्स उगाड़ी में बेमसलन के मुंह ॾेई रहिया आहियूं। पेशावर में तकरीब के खिताब कंदे एफबीआर चेयरमैन चयो त कोशिश आहे त टैक्स शॉर्टफॉल खत्म करे मुक़रर कयल हदफ हासिल कयूं। नाणे वारे अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ता इस्माइल चयो त हुकूमत IMF जूं सख़्त शर्त मञण ते राज़ी थी चुकी आहे। इसालदार IMF खां सवाइ हलण जी कोशिश कई जंहिंजो पाकिस्तान खे नुक़सान पहुतो। ख़बर नाहे इसालदार खे छो वापसि आंदो वियो। मीडिया सां ॻाल्हाईंदे मिफ्ता इस्माइल चयो त पाकिस्तान में हिक नंढी एलेट समूरा फ़ैसिला कंदी आहे। अहिड़े क़िस्म जे निज़ाम खे ख़त्म करणो पवंदो। मूंखे वज़ीर तौरु हटाइण वज़ीर आज़म जो सवाबदीद हो। नून लीग जो हिस्सो आहियां पर ईंदड़ चूंडुनि में हिस्सो न वठंदुसि। गुडू जी ट्रांसमिशन लाइन्स में ट्रिपिंग सबब 23 जनवरी ते समूरे मुल्क में बिजली जो तारीख़ी ब्रेकडाउन थियो। NTDC बिजली ब्रेकडाउन ते शुरुआती जांच रिपोर्ट तवानाई वारी वज़ारत खे जमा करे छॾी। रिपोर्ट में चयो वियो त 23 जनवरी ते सुबुह जो फ्रीक्वेंसी में ख़राबी थी, जंहिं सबब 500 kV ट्रांसमिशन लाइन्स ट्रिप थी। ट्रिपिंग जे करे NTDC ऐं के इलेक्ट्रिक जो सिस्टम मुतासिर थियो ऐं 11,356 मेगावाट बिजली सिस्टम मां आउट थी वई। बुनियादी फॉल्ट गुडू जी ट्रांसमिशन लाइन्स में आयो। मंगुला, तरबिला ऐं वास्क में भी केतिरा ई भेरा ट्रिपिंग थी। इक़्तिसादी राब्ता कमेटी 54 दवाउनि जूं क़ीमतूं मुक़रर करण ऐं हिक दवा जी क़ीमत वधाइण जी मंज़ूरी ॾेई छॾी। पाकिस्तान सेंटर फॉर कॉटन जे मुलाज़िमनि खे पघारुनि, अलाउंस ऐं पेंशन जी अदायगीअ लाइ आला सतही कमेटी क़ाइमु। नाणे जे वज़ीर इसहाक़ डार जी सदारत हेठि इजलास में हाला ब्लॉक में तेल ऐं गैस जी ॻोल्हा ऐं पैदावार लाइ लीज़ में वाध जी बि मंज़ूरी ॾिनी वई। वॾे वज़ीर मुराद अली शाह महांगाई कंट्रोल करण लाइ समूरा क़दम खणण जी हिदायत करे छॾी। CM हाउस जे तर्जुमान मूजिब समूरनि कमिश्नर्स पारां वॾे वज़ीर खे आम मुहाफ़े जे शयुनि जे अघनि बाबति फ़हिरिस्त पेश कई वई।
वॾे वज़ीर जो चवणु आहे त शहरनि में समूरनि दुकाननि ते गोश्त, खीर, फ्रूट ऐं सब्जियुनि जे अघनि जी लिस्ट लाज़मी लॻाई वञे। ओचितो दौरा करे जाइज़ो वठंदुसि। सिंध हाई कोर्ट शाह अब्दुल लतीफ यूनिवर्सिटी खैरपुर सां लाॻापियल कॉलेजिस में 2 सालनि जी डिग्री ख़तम करण जो हुकुम ॾेई छॾियो। लाॻापियल 71 कॉलेजिस में 2 सालनि बदिरां 4 सालनि अवारे ग्रेजुएट डिग्री कराइण जो हुकुम। वाइस चांसलर डॉक्टर खलील अहमद अबूपोटो खे कसमनामो जमा कराइण ऐं अमल दरामद कराइण जी बि हिदायत। जस्टिस सलाहुद्दीन पवर रिमार्क्स ॾिना त शाह अब्दुल लतीफ यूनिवर्सिटी सां लाॻापियल 71 कॉलेजिस में 70,000 ॿार पढ़नि था, जिन खे जाली डिग्रियूं ॾिनियूं पई वञनि। यूनिवर्सिटी पाकिस्तान या दुनिया में रैंकिंग ते कहिड़े नंबर ते आहे? वाइस चांसलर डॉक्टर खलील अहमद अबूपोटो अदालत खे जवाब न ॾेई सघियो। सिंध हाई कोर्ट गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी बाबति पुलिस जी रिपोर्ट ते बेएतमादी ज़ाहिर करे छॾी। गुम थियलनि खे बाज़ियाब कराइण जो हुकुम। अदालत पारां गुम थियल माण्हुनि जा सफ़री दस्तावेज़ ऐं हिरासती मर्कज़नि जी रिपोर्ट तलब। जस्टिस नेमतुल्लाह फुलपोटो रिमार्क्स में चयो आहे त कुझु शहरी 10 सालनि खां गुम आहिनि। JITs मां के बि नतीजा न निकिता आहिनि। पुलिस गुम थियल शहरनि जो पतो लॻाइण में छो नाकाम आहे? सेवण वेझो मुबैना कार इल्ज़ाम हेठि नौजवान पत्थर हणी बेदर्दी सां क़तल। जाड़े ढोरो इलाइक़े मां नौजवान असद अली नुहाणी जो तशद्दुद थियल लाश मिलियो। पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त नौजवान खे पत्थर हणी क़तल कयो वियो आहे। वारसनि जे अचण बाद केस दाख़िल कयो वेंदो। छाछरो वेझो 2 औरतुनि मुबैना तौरु आपघात करे छॾियो। ॿिन्ही जा खूह मां लाश हथ। ॻोठ उमीद अली रिंद में नारी समीना भील खूह में टपो ॾेई मुबैना तौरु ज़िंदगी जो अंतु आंदो। ॻोठ अड़बिड़िया समेजा में खूह मां 35 वरनि जी शताब समेजो जो लाश मिलियो। पुलिस जो चवणु आहे त ॿिन्ही नारियुनि घरां कावड़जी आपघात कयो आहे। जांच जारी आहे। अदाकारा महविश हयात ऐं कुबरा खान ख़िलाफ़ इतराज़ जोॻो मवाद हटाए छॾियो। PTA कराची जी अदालत में जवाब जमा कराए छॾियो। अदालत पुछणो कयो त गुज़िरियल ॿुधणी ते मवाद हटाइण जी हिदायत कई हुई, उन जो छा थियो? जांच ऑफिसर अदालत खे ॿुधायो त अदाकारा महविश हयात जो बयानु रिकॉर्ड कयो आहे। कुबरा खान जो बयानु रहियल आहे। गंबट जे सोनार की बाज़ार में पोरेत जे घर खे बाहि लॻी वई। पुलिस पारां घरथणीअ जे भाउ ते बाहि ॾियण जो इल्ज़ाम। बाहि सबबि मोहन लाल जे घर में पयल समूरो सामान सड़ी वियो। पुलिस मूजिबि घर मालिक मोहन लाल जे भाउ अमेश कुमार नशे जी हालत में घर खे बाहि ॾिनी। ॿिन्ही में तकरार हलंदड़ आहे। ऐं अफ़गानिस्तान में रत ॼमाईंदड़ थधि सबबि 175 माण्हू फोथण जी तस्दीक। 70,000 ढोर बि मरी विया। अफ़गान न्यूज़ एजेंसी मूजिबि अफ़गानिस्तान में गर्मीपद काटू 28 डिग्री सेंटीग्रेड ताईं किरी चुको आहे। बर्फ़बारी सबबि रस्ता बंदि हुअण करे ज़िंदगी जो कारहवार बि मुअतल।